बिस्मिल्लाह साईं। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली। दोस्तों जीअं त असां सागर ज़िले में मौजूदु आहियूं ऐं हिकु उर्दू ड्रामो हली रहियो आहे, उनजी शूट ते मौजूदु आहियूं। सेट ते डायरेक्टर आहे मुमताज़ ख़ासकली साहब ऐं भाउ मोहब्बत मंगरो जो मज़हर ख़ासकली जूं महिरबानियूं जो सॼी संगत के सिंध में काफ़ी सॼा सीनियर अदाकार हिन सागर जा सीनियर अदाकार दोस्त सभु भाज कजन सभु हिते दोस्त काफ़ी मौजूदु आहिनि ऐं हिन फिल्म जी जेकी आहे सो ड्रामे जी पहिरीं सीन करे रहिया आहियूं। इनशाला हीउ ड्रामो उर्दू में आहे ऐं अलाह कंदो त हीउ बहितरीन साबित थींदो, सुठो कामयाबु थींदो हिन जो तजुर्बो ऐं आईंदा बि हिन जा प्रोजेक्ट जेके आहिनि सो सुठे नमूने हलंदा। इंशाअल्लाह अचो ॾिसूं त कीअं था फासूं। इंशाअल्लाह साईं। असांजो डायरेक्टर साहब मुमताज़ ख़ासकली ऐं ज़फ़र खोखर साहब। जी भाउ। हा शाम जॾहिं थींदी हूंदी का यादि त मुंहिंजी ईंदी हूंदी साईं। कॉपीराइट लॻंदो न चइजो अॻिते। न साईं इहे पंहिंजी लाइव जुमेरात ॿियो डायरेक्टर माफ़ कजो यार, सो दोस्तों माफ़ कजो त जोड़ी आहे डायरेक्टर, अकेलो डायरेक्टर हे न हूंदो आहे। डायरेक्टर मुमताज़ ख़ासकली ऐं ज़फ़र खोखर पंहिंजो मटबाल हिन जो उनवान बि ईअं थींदो, ज़फ़र ऐं सत्तार लाल जी पाण में मुंहुं मारी। सो हा ज़फ़र खोखर ऐं मुमताज़ ख़ासकली माफ़ कजो अदा ऐं छा चयो अच्छा मां वरी राइटर बि चवां ज़फ़र खोखर ॿई डायरेक्टर आहिनि माशाअल्लाह। राइटर उस्ताद अनवर शाह पंहिंजो मटबाल जेको कला जो बादशाह थी सके तो ड्रामो मुकम्मल थे तो मुमताज़ ख़ासकली राइटर हुजे। हा उस्ताद शागिर्द आहिनि, माना उस्ताद मता हिनखे चवे आहे नालो पंजो ई ॾेई छॾ बचा त हिन जी लिखियलु अथई हीअ बि कोर्स करे आयो आहे डिग्री दुबई में। खान देस बाबा। अचु बाबा बिस्मिल्लाह जी। पर लुक ॿुधाइण जी तव्हांखे ज़रूरत कोन्हे। बिस्मिल्लाह अलाह जे करम दो खां नदा क्यों आहे हले थोरो निड़ा थियनि यस दो ई त तोखे ॿी पाइण खपे, डार्क बि न पाइण सीने घणा अथव चवांसि मज़ाक थी। हा बाबा जी दा हदा हुन ॻाल्हायो जी। पानी खारा हो या मीठा ये साडे लोगों की थोरो जिंदगी। पैर हेठि कंदो बस बस हाँ, ठीकु आहे ओके ऐं मज़ा अचे न निकिरी। बाबा साईं आपको पता है सौरभ खान बड़ा जालिम है। हाँ वो ॾेई वञ। और सारे पानी पे कब्जा कराए। ओके जी वाह। बाबा साईं आपको तो पता है